अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया टीएन न्यूज़। ख़बर शामिल करियूं था धाॿेजि खां। ॻोठ अब्दुल्ला क़लमती जे रहिवासियुनि जो बााثر जी ज़ियादतين ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियान एहतजाजी मुज़ाहरो। इन मौक़े ते ॻोठाणनि नूर मोहम्मद क़लमती, रशीद क़लमती, सुधीर क़लमती ऐं ॿियनि दाईंदे इल्ज़ाम मणींदे चयो त बााثरनि ॿाहिरिनि माण्हुनि सां मिली करे असांजे पाकिस्तान खां क़ाइम ॻोठ अब्दुल्ला क़लमती ते कब्ज़े जी कोशिश करण लाइ हथियारबंद ॿाहिरियां माण्हू विहारे छॾिया आहिनि, जेके असांजे ॻोठ जे भर पासे ज़रे ज़मीन तां पंहिंजी ॾाढ ऐं बदमाशी जे ज़रिए गरी मशीन सां रेती बजी खणी रहिया आहिनि। असांजे माल चारे जो रस्तो बंदि करे छॾियो आहे। हर रोज़ कची झूपड़ियूं ठाहे करे उन्हनि खे हथरादो ॿाहिरि ॾेई करे असां ते कूड़ा केस दाख़िल करण लाइ हरासां कयो पियो वञे, जंहिं सबबु असीं सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। असां केतिरा ई भेरा शिकायतूं कयूं आहिनि, पर केरु तदारुक करण लाइ तयारु न आहे। हिननि एसएसपी ठठो, डीसी ठठो, मक़ामी चूंडियल नुमाइंदनि एमपीअ जा मवेज़ गौराम जोखियो, सादिक मेमण ऐं शशि पलेजा खां अपील कंदे चयो त बााثरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। केस ठाहिनि पिया, हर रोज़ असां ते को न को केस ठाहिनि पिया। कॾहिं कूड़ो कहिड़ो केस करे वठनि, कॾहिं कहिड़ो केस करे वठनि, नई मुसीबत, नओं केस, ना फॾा, हर तरीक़े सां असांखे टॉर्चर कयो पियो वञे, फिज़िकली मेंटली असांखे टॉर्चर कयो पियो वञे। रिपोर्ट शाहिद समूह टीएन न्यूज़ धाॿेजि।